अहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दोस्तान मोहतरम मुसलमान भाइरों, कंबर शरीफ शहर के अंदर मुझे मुर्शिद कंबर वारे घोट के सद ते लबैक चवण वारा हुसैनी फ़कीरो अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। दोस्तान मोहतरम, अल्लाह ताला इंसान ज़ात के पैदा फरमाए, उन खां बाद में जेकॾहिं अल्लाह ताला इंसानन के डायरेक्ट पाण हिदायत अता करे हाँ तब रब करीम हिदायत करे तो सके। पर अल्लाह ताला पंहिंजी हिदायत जो ज़रियो पंहिंजे नबियन सगुरन के बनायो। नबी सगोरा मुख्तलिफ ज़मानन में अल्लाह जे हिन मखलूक के हिनन बानन के हिदायत दींदा रहा। सभिनी नबियन जे आखिर में असांजो नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तशरीफ फरमा थियो। उन खां बाद अल्लाह ताला जी इहो हिदायत जो सिलसिलो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां बाद उलमाए रब्बानीयीन रसूलुल्लाह जे उम्मत जे सालिह फर्दन जल के तमाम असां औलिया अल्लाह चवंदा हूं उन्हनि जे हवाले थियो। उन्हनि अल्लाह जे दोस्तन मां, उन्हनि सालिह फर्दन मां उन औलिया अल्लाह जी लिस्ट मंझा हिन दौर में रब करीम जे दीन जी हिदायत के विरहाइण वारो आहे त कंबर वारो घोट आहे। हर दौर जे अंदर जॾहिं अल्लाह ताला जे दीन जी तबलीग कई वई, इंसान ज़ात जी हिदायत जो रस्तो जॾहिं भी सिधो कयो वियो तो हर जमाने में, हर दौर में हक वारन सा शैतानी ताकतूं, तागूती ताकतूं रस्ते में ईंदियूं रहियूं। पर हजरत आदम अलैहिस्सलाम उन जे हिदायत जो रस्तो शैतान लाइन न रोके सकियो।
हजरत मूसा अलैहिस्सलाम जी तबलीग जो रस्तो सर पियो उथे, काॾो किसरा पियो उथे, काॾो रूम जी सल्तनत पई उठी खड़ी थे, पर हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजे गरीब साहबन जी जमात सां गॾोगॾु उन्हनि जे मथन ते पूरियूं दस्तारूं हूंदियूं हुयूं ऐं हथन में कॾहिं तलवार हुई कॾहिं न हुई, जंग में विढ़ण जे लाइ कॾहिं घोड़ो हुयो या न हुयो, पर रसूलुल्लाह सां गॾु रसूलुल्लाह जी जमात मुंहिंजे नबीअ जा गरीब गुलाम असहाबी पंहिंजे हथन में खजीअ जूं लठियूं खणी बि दुश्मन सां मुक़ाबले में लही ईंदा हुआ ऐं रब करीम उन्हनि खे फतह हासिल करे छॾी। सवाल तो मुसलमानों, रसूलुल्लाह खां बाद हजरत इमाम हुसैन करबला के मैदान ते आयो ऐं मुकाबले में यजीद जी हुकूमत हुई। हजरत हुसैन के खटण जो तरीको इहो हुयो, भली जा हुन जा मानू एतरा नबी मारिया हुजन, छो न पंहिंजा बच्चा भी कुर्बान करे ॾेखारिया हुजन, पर हजरत हुसैन भी इस्लाम जो अलम बुलंद करे ॾेखारियो। बज़ाहिर हजरत हुसैन जा बच्चा कुसी विया, हजरत हुसैन जा साथी ऐं दोस्त कुसी विया, पर पोइ बि फतह हजरत हुसैन के भाङे में आई ऐं हजरत हुसैन इस्लाम जो अलम बुलंद करे ॾेखारियो। सवाल तो मुसलमान भाइरों, अज भी रुगी हिन पाकिस्तान के अंदर न ही तो असांजी इस्लामी रियासत है, ही तो असांजो इस्लामी मुल्क है ऐं असां पंहिंजे पाकिस्तान के आर्मी ते एतमाद ऐं भरवसो रखूं था पिया, पर असां पाकिस्तान के आर्मी के अज इहो क्लियर करे बुधायूं था त तव्हां जे हिन मुल्क जे कुर्सी ते वेहण वारा मुल्क जा हुक्मरान हिन मुल्क जा दोस्त नाहिल, हिन मुल्क जा वफादार नाहिल, हिन रियासत सां सच्चा नाहिल। इहे बाहिरी साज़िशुनि जा शिकार थियल माण्हू ताक़ूती ऐं साम्राजी कुफर जे ताक़त जा इहे पुतला आहिनि जेके असांजे हुकूमत जे हिन कुर्सीअ ते वेहनि था। अगर इहे मुल्क पाकिस्तान जा ख़ैर ख़्वाह हुजनि हा त इहे जमात अहले सुन्नत सां कॾहिं बि टकराव में न अचनि हा, इन्हनि जे हथनि में जमात अहले सुन्नत जा परचम हुजनि हा। सुभान अल्लाह। बेशक मुसलमान भाइरों, एक पासे पंजाब के अंदर जमात अहले सुन्नत जा रस्ता रोकिया पिया वञनि ऐं ॿिए पासे सिंध के अंदर जेकॾहिं को तब्दीली आणण वारो पीर आहे तो सिंध के अंदर कंबर वारो पीर आहे जो हिन पाकिस्तान के अंदर तब्दीली आणण थो चाहे। जेकॾहिं को इनकलाबी पीर आहे तो हिन बुजुर्गी वारी उम्र में तब्दीली ऐं इनकलाब आणण थो चाहे तो कंबर वारो पीर आणण थो चाहे। अगर करबला वारे हुसैन जो झंडो हिन पाकिस्तान के अंदर कंहिंजे हथ में आहे तो वो हथ मुझे पीर कंबर वारे पीर जो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुर्शिद हुसैन। कंबर वारे पीर जो रस्तो रोके, कंबर वारे पीर जो रस्तो रोके, इहो कंबर वारे पीर जो रस्तो न, इहो मुहम्मदुर रसूलुल्लाह जो रस्तो रोकना है। कंबर वारे पीर जो रस्तो रोकन अबू बकर सिद्दीक जो रस्तो रोकना है। कंबर वारे पीर जो रस्तो रोकन करबला वारे हुसैन जो रस्तो रोकना है। कंबर वारे पीर जो रस्तो रोकन इस्लाम जो रस्तो रोकना है। सच्चा पर असां कंबर वारे पीर जा गुलाम, असां जंग के हर महाज ते विरहण जानूं था। अज को फूसड़ी जड़ो मानू पंहिंजे मुंह सां दंद कढंदो हूंदो, भाई मां कामयाब थियो आहियां,
अरे इहे गंद त यजीद भी कया हा जने करबला में हुसैन कुसी वियो हो त इहे गंद यजीद भी कढे पियो तू त हुन जी औलाद असा के खबर आ तो तू यजीद वारो कम संभाली दे आई असा के खबर आ त असा हुसैन वारो कम संभाली दे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पर असा करबला वारे हुसैन का वडी कंबर वारे हुसैन ताई असा हिनन जा सिपाही आहियूं आई सिपाही के विढ़ण ॾांहुं ईंदो आहे सिपाही के विढ़ण ॾांहुं ईंदो आहे। जलह बाग कंबर असां जे लाइ को वॾो मसइलो न आहे मता को कबरीअ जहिड़ो मुल्लो वेही चवे त साईं वॾी ॻाल्हि थी वई। अरे या बड़ी गाल ना है जनाबाद कंबर को मसलो ना है आज भी कंबर असांजो हां गवर्नमेंट जे इंतजामिया जे माण्हुनि खे जेकॾहिं अकुल हुजे होश हुजे तो वरी भी तो सोचेन त भाई हू पार्क भी गवर्नमेंट जो आ ही ग्राउंड भी गवर्नमेंट जो आ माना अञा असां हुते अंदर बंद हुयासीं हिते खुलियल वेठा आहियूं। अरे भाई गवर्नमेंट इन्हें न समझे तो भाई असा इन्हन के हटायो। अरे असा वरी भी गवर्नमेंट के ग्राउंड ते बैठा आहियूं छो त ये धरती असा जी आ पाकिस्तान असा ठायो आ पाकिस्तान असा जो अल्लाह बेशक सच्चा सच्चा। बाकी साजिशूं हलंदियूं रहंदियूं पर बार के कने नंढड़ो रांदी को ॾिबो आहे ॿार रोंदो आहे न ॿार रोंदो आहे त अकुलमंद पीउ हिकिड़ो नंढड़ो गुॾो सुॾो वठी का नंढड़ी गाॾी 10-15 रुपए जी वठी हुनखे रीझाईंदो आहे। असां बि ॿारनि खे हिकिड़ो रांदी को ॾेई रीझायो आहे। बाक़ी हे हुसैनी खून जी रात खेॾण ॼाणंदा आहिनि। बेशक बेशक सच्चा सच्चा साईं सच्चा। हे हुसैनी सिरन की रात ॾियण वठण वारी खेॾण ॼाणंदा आहिनि। धक दुश्मनन को विसरियल न आहे पर मुजाहिद जो कम आहे सिपाही जो कम आहे वो विढ़ंदो विढ़ंदो कॾहिं अॻिते वधी वेंदो आहे कॾहिं वरी विढ़ंदे विढ़ंदे ॿ क़दम पोइते हटी भी ईंदो आहे पोइ ॿ क़दम वधी वञण बि जंग जो कानून आहे ॿ क़दम हटी अचण बि जंग जो कानून आहे। इहो मैदान छॾे भॼी वञण इन जो नालो न है। अगर कंहिंजे दिमाग़ में का अहिड़ी ॻाल्हि वेही थी सघे त ही मैदान छॾे था सघनि। अरे असां मैदान छॾण वारा न आहियूं पर खुदा जी ज़ात जो कसम आहे मुर्शिदा कंबर वारो साबिरीन सैयदन जी औलाद ए साबिरीन सैयद आहिनि पर असां मैदान छॾियो त कोन्हे को मैदान छॾियो त कोन्हे। मुजाहिद जो कम आहे तब्दीली कंदो आहे ॿ क़दम अॻिते वधंदो आहे ॿ क़दम पोइते वधंदो आहे। ईअं थोरा ई आहे त जेके ॿ क़दम पोइते हटनि त उहे मारिजी था वञनि न। मुस्लमान भाउ जीअं मुंहिंजो कंबर वारो घोट फरमाईंदो आहे त असांजो हर क़दम अॻिते हूंदो आहे त असांजो हर क़दम अॻिते आहे। मुस्लमान भाइरो अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो आ युरीदून लियुत्फिउ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफिरून। अल्लाह ताला कुरान पाक के अंदर फरमायो आ त काफिर इहो
कोशिश कन था त असां पंहिंजे फूकुन सां, पंहिंजे वातन सां, पंहिंजे जुबानुन सां, पंहिंजे हरकतुन सां अल्लाह जे नूर खे विसायूं। पर अल्लाह ताला कुरान में ऐलान करे छॾियो आहे त वल्लाहु मुतिम्मु बिनूरिही वलौ करिहल काफिरून। अल्लाह ताला फरमायो काफिरन खे वणे या न वणे पर मां रब पंहिंजे नूर जो मुहाफ़िज़ आहियां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। मुर्शिद हुसैन उलमाए आले सुन्नत। सुभान अल्लाह। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। सुभान मुसलमान भाइरो, मां तव्हां ॾे आॾो अल्लाह ताला जे कलाम पाक में ॾियां आयत सगोरी जेका पढ़ी आहे, तिलावत कई आहे। अल्लाह ताला फरमायो इहदिना सिरातल मुस्तकीम। असां खे रब करीम एक दुआ सिखारी आहे, एडी अजीम जबरदस्त दुआ जेका हर नमाज जे अंदर, हर नमाज के अंदर, हर रकात में बंदो बार बार दुआ घुरंदो आहे। सेखारण वारो अल्लाह आहे। छातो फरमाए रब करीम फरमायो इहदिना सिरातल मुस्तकीम। ए बंदा मां खुदा खां दुआ घुरंदो कर त या अल्लाह असां खे सीधे रस्ते ते हला, असां खे सीधे रस्ते ते हला। इन तर्जमे में थोड़ो घणो इख्तिलाफ इन थोड़ो थोड़ो आयो आहे। मां भला नबी चवां त ॿियनि तर्जुमो ग़लत कयो आहे, पर कुर्बान वञिजे आला हज़रत इमाम अहमद रज़ा खान जे कलम तां जंहिं रब करीम जे क़ुरान पाक जो अहिड़ो तर्जुमो कयो आहे जो मोमिन खे दुआ भी मिलंदी वञे, रहमत भी मिलंदी वञे, अक़ीदो भी बचंदो वञे त ईमान ऐं अमल भी बचंदो वञे। ॿिया तर्जुमो था कनि इहदिना सिरातल मुस्तकीम। थोरो ॿुधजो सम्झजो छा था तर्जुमो कनि। ए अल्लाह असां खे सिधो रस्तो ॾेखार, असां खे सिधो रस्तो, हेरे मूड़े तवजो कयो, असां खे सिधो रस्तो ॾेखार। अक्सर जेके तर्जुमा इन्हनि मुल्लनि कया उन्हनि में भी इहो लिखियल आहे ए अल्लाह असां खे सिधो रस्तो ॾेखार। मां तव्हां खे अॻु में ॿुधायो सूरह फातिहा हर नमाज के अंदर, हर नमाज की हर रकात में पढ़ी वेंदी आहे। हिकिड़ो माण्हू घरां निकिरे, वुज़ू करे, पाकाई सां अचे ऐं अची साईं खे चवां मुसल्ले ते बीहे, मस्जिद में बीहे, हुजे भी नमाज में, पोइ भी अल्लाह खे तो चवे सिधो रस्तो ॾेखार। छा थो चवे अल्लाह खे सिधो रस्तो? थोरो ॾाढे त ॻाल्हायो, सब हथ मथे करो तो मां समझा तो तव्हां मूडे तवजो था रखो। माना इहो सिधो रस्तो ना आहे मलंग कयो। छा थो चवे त मूंखे सिधो रस्तो अल्लाह चओ तोरे मार पवई, वुज़ू कई तब सिधो रस्तो अञा तोखे न मिलियो, मस्जिद रे निकिते तब तोखे सिधो रस्तो न मिलियो, मस्जिद में अंदर घिरे तभी सिधो रस्तो तोखे न मिलियो, वरी अंदर अचे अल्लाहु अकबर करे नमाज में बीठो अञा तोखे सिधो रस्तो न आहे मिलियो, जो मूंखे तो चवी सिधो रस्तो ॾेखार। पर आला हज़रत सुन्नी बिरेलवी था चवनि मौला सिधो रस्तो त ॾेखारियो हुई, तले त कमर वारो पीर ॾिठी, हाणे मां नमाज में बीठो आया, हाणे मूंखे सिधे रस्ते ते हला। बेशक 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 हाणे मूंखे सिधे रस्ते ते मां सिधो रस्तो ॾिठो आहे ऐं हुन वुज़ू कयो आहे त बि सिधो रस्तो, हुन मस्जिद रे आयो त बि सिधो रस्तो, अंदर मस्जिद में बीठो अल्लाह अकबर करे तब सिधो रस्तो, नमाज में कुरान पे पढ़े तब सिधो रस्तो, हेकड़ी रकात पूरी करे सजदो खुदा के कई, मथे उठी आई चाहिए त आया भी मुवाहिद मां शिरक भी न कंदुस, वरी उठी भी रकात में अल्लाह के चवण लगो मुखे सिधो रस्तो ॾेखार। अल्लाह पे चवे मार पे तोखे तोखे अञा सिधो रस्तो हथे नाबीन है साईं, नाबीन है। हां छो था हुकन असां के सिधो रस्तो ॾेखार।
दाहू कल अरे इन करे ता दाहू कल तहे था अल्लाह खां डारे हिदायत वठन रब त चवेल थो जे अन्या न लिटो तव सिधो रस्तो त सिधे रस्ते ॾेखारण वारा मुंहिंजा दोस्त वेठा तव वञो उन्हनि ॾे वञो त तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारे उन्हनि खे सिधे रस्ते ॾेखारण वारो हथ ई नथो अचे भाई सवली ॻाल्हि आहे तव्हां कराची में वञो कराची में तव्हां भुलिजी पओ त तव्हां लाज़मी कंहिं न कंहिं माण्हूअ खां उतां शहरी मकामी खां या सम्झंदो ही तजुर्बे वारो माण्हू उन खां पुछा कंदो भाई ही फलाणो रस्तो काॾे वेंदो फलाणो काॾे वेंदो फलाणो काॾे वेंदो अरे कराची त दुनिया जो हेठि ज़मीन ते ठहियल शहर इंसाननि जी आबादी जो शहर हो रब त ग़ैबुल ग़ैब हुनखे ॾिसण लाइ हुन सां मिलण लाइ हुन ॾे वञण लाइ तू पाण नथो वञी सघी जेसी ताईं दर कंबर वारे जो न पकड़ींदे न मिली सघे बंदे दुआ घुरी ऐं सेखारी बि पाण अल्लाह इहदिना सिरातल मुस्तक़ीम मौला असांखे सिधे रस्ते ते हला पर पाण ई असांखे चई त मूंखे इने चवंदा कयो हाणे साईं हलो ठीकु आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिधो रस्तो सिराते मुस्तक़ीम असांखे इन ते हला इहो आहे छा सिराते मुस्तक़ीम अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर हुन जी कहिड़ी वस्फ़ तय कई हुन जी सुञाणप कहिड़ी तय कई भाई कहीं सुपर हाईवे ते वेंदो नेशनल हाईवे ते वेंदो इंडस हाईवे ते वेंदो उन्हनि जूं हिकिड़ियूं निशानियूं हिन सुञाणप आहे उन जा क़ाइदा हिन कानून आहिनि अल्लाह त कुरान में सिराते मुस्तक़ीम जो जिक्र कयो आहे पर कुरान खे भी कहीं आयत में रब इन न चयो त ही सिराते मुस्तक़ीम आहे अल्लाह ताला सिराते हालांकि कुरान जेको सो सिधो रस्तो आहे हबलुल्लाह आहे असां उन खां इनकार न कंदासीं पर कुरान जे लाइ बि अल्लाह ताला माना सिराते मुस्तक़ीम जी वस्फ़ अल्लाह इहा न ॿुधाई त कुरान खे वठो इहा तव्हांजो सिराते मुस्तक़ीम आहे अल्लाह ताला पाण फरमायो सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम रब करीम कुरान पाक जे अंदर फरमायो सिराते मुस्तक़ीम उहा रस्तो आहे जेको मुंहिंजे इनाम कयल बानहन इख्तियार कयो आहे माना अल्लाह ताला दुनिया ते पंहिंजे बंदनि जो ॾस ॾिनो पंहिंजे बाननि जो ॾस ॾिनो हिकिड़ा क़ुरान जे भॻत हाणे बि क्लियर ॻाल्हि आहे तव्हां वाइज़ ॿुधो तव्हांखे वाइज़नि में फ़र्क़ु नज़र ईंदो बरेलवी वाइज़ कंदो बरेलवी अल्लाह जे नबियनि जो ॾस ॾींदो बरेलवी अल्लाह जे वलियनि जो ॾस ॾींदो पर तव्हां ॿिए पासे वञो तव्हांखे ॾस मिलंदो अचो क़ुरान ॾे अचो तव्हांखे दावा करे चवंदा सॾ करे चवंदा भाई असां वटि क़ुरान आहे अचो तव्हांखे क़ुरान ॾे वठी हलो पर चवीस त सही हो मां जा पुट क़ुरान पाक जे अंदर सिराते मुस्तक़ीम जी वस्फ़ रब करीम ने का बुधाई आ सा पंजन प्यारन बानन जी बुधाई आ अल्लाह ताला फरमायो जंहिंखे सिराते मुस्तक़ीम ते हलणो आ वो उन्हनि बंदल जे पुठियां लगे सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम उहे बंदा जंहिंजे मथां मां रब करीम इनाम कयो आ मालूम थियो त असां ॿियो को बि रस्तो नथा वठी सघूं सिराते मुस्तक़ीम आहे त अल्लाह जे इनाम कयल बानहन वारो रस्तो आहे इहो ई रस्तो तव्हां असांजे लाइ कामयाब रस्तो आहे मां आख़िरी ॻाल्हि हिकिड़ी साहबन सगोरन जी तव्हां दोस्तनि जे आॾो अर्ज़ करे ऐं उन खां बाद में आउं तव्हां खां इजाज़त वठंदुसि त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे साहबन सगोरन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जॾहिं नमाज फर्ज़ थियण जो हुकुम नाज़िल थियो भाई नमाज पढ़ो नमाज तव्हां ते 5 टाइम फर्ज़ आहे जॾहिं नमाज जो हुकुम नाज़िल थियो साहबन सगोरन अर्ज़ कयो कैफ़ नुसल्ली या रसूल अल्लाह ए अल्लाह जा महबूब असां नमाज कीअं पढ़ूं
असा नमाज किया पढ़ो। मदीने वारो साईं अल्लाह के अर्ज करे हाँ मौला नमाज त कुरान में लिखी मोकल त नियत किए कभी क्याम किए कबो उन में अंदर कुरान किए पढ़बो रुकू किए कबो रुकू में छा पढ़बो सजदो किए कबो सजदे में छा पढ़बो अतैयात किए कबो अतैयात में छा पढ़बो। मौला ये तुझी खास इबादत है बे सब कुछ मां समझाइंदो मान पर पांची नमाज तू समझाई अल्लाह के अर्ज करे हा पर मोहम्मद मुस्तफा जरिमल सहाबा पूछो या रसूल अल्लाह असा नमाज किया पढ़ो। मदीने जे साईं फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली। मदीने जे साईं फरमायो अचो जिए मुखे था दिसो जिए मां नमाज पढ़ा तमा भी ये नमाज पढ़ंदा करियो। जड़े नमाज जड़ी अहम इबादत जेला अल्लाह ताला उआ इबादत कुरान में तफसील सा न लिखी छो न लिखे तो मोहम्मद मुस्तफा हिनन वट मौजूद आ हे सुभाणे इने न चवन त असा नबी जा मुहताज न आहियूं सब कुछ कुरान में लिखल आ इन करे असा कुरान जा मुहताज आहियूं त रब करीम हिनन जे अंदर वारी गाल के समझी रब करीम कुरान में भी लिखियो पर कुरान जो समझाईंदड़ मोहम्मद मुस्तफा के बनाए आई हुनन के इहो चई त जेकॾहिं मुस्तफा के छड़े कुरान समझंदो त कुरान तवा ते लानत विझी सके तो कुरान तवा ते रहमत न तो विझी सके। युदिल्लु बिही कसीरा व यहदी बिही कसीरा इहो ही अल्लाह जो कुरान आ जेके हिकड़ा पढ़न था त गुमराह थी था वनन हिकड़ा पढ़न था त हिदायत वारा थी था वनन त हिदायत उन्हनि के मिलंदी आ जेके मोहम्मद मुस्तफा के आडो रखे ऐं अल्लाह जे कुरान के पढ़ंदा आहिनि रब उन्हनि के हिदायत अता फरमाए छॾींदो आ। वमा अलैना इल्ला अल बलागुल मुबीन।